अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे कोट लखपत जो कैदी भाङो ॿियो जेल डायरी। लेखक रसूल बख्श पलीजो। किस्त 43 12/1982 ईस्वी। जहिड़ी अछी मंडम तहिड़ी पावली, जहिड़ो गोरो साहिब तहिड़ी पावली, मारुन मुकी का पघार मंझां पावली, पावली रे अला मूंखे मारो ने मुकी आहे पावली। पूरनि 6 सालनि खां पोइ अॼु सुबुह जो कराचीअ तां भिट शाह जी ख़ुर्शीद बेगम जी पावली ॿुधमि। पावलीअ सां के यादूं ॻंढियल आहिनि। असीं राज मुड़सनि जो कराची सेंट्रल जेल मां तड़जी सज़ा तौर ऐं वक़्त जी सिंध सरकार जी मंज़ूरी नज़र क़ौमी इत्तेहाद वारनि लाइ आराम वारी जॻह ख़ाली करे ॾियण लाइ ख़ैरपुर जे कलर में अची क़ैद थियासीं। उते मूं वटि टेप रिकॉर्ड हो। उन ते पावली ऐं ज़रीना जो ॻायल ख़ाकी जोए जो कलाम, पाण खे हाणी आज़ाद घुर्जे वतन, ऐं के ॿिया कलाम टेप करे छॾिया हुआसीं। क़ैदियुनि में सुजाॻी पैदा करण लाइ उन्हनि सां कचहरी कबी हुई, पर शुरूआत में खेनि कलाम ॿुधाइबा हुआ। पहिरीं पावली ऐं पोइ आज़ाद वतन। केॾांहुं थो वञी? चए पावली ऐं आज़ाद वतन ॿुधण। राति तबियत ख़राबु हुई, निंड कान आई, थधि लॻी वई। सॼो ॾींहुं बिस्तरे में दाख़िल रहियो आहियां। अलाए इंजेक्शनूं हणाइणियूं पवंदियूं, अलाए छा। अॼु मुख़्तार जो ख़त आयो। सिराइके में लिखियो अथसि, लाहौर तां गज़ल पिया अचनि, दिले मुस्तर को समझाया बहुत है, मगर इस दिल ने तड़पाया बहुत है, तबस्सुम भी हया भी बेरुखी भी ये अंदाजे सितम भाया बहुत है, रहे हस्ती के उस जलते सफर में तुम्हारी याद का साया बहुत है। फरीदा खानम जो हींअर उहो गज़ल ॿुधायो ऐं तंग तोरे छॾियईं। चइबो अञा आहे मुल्क में, अख़बार कान मिली। अॼु अमेरिका में अॼु कांग्रेस जी इलेक्शन आहे। ॾिसजे थो त रेगन खे घणो नुक़सानु शायदि न पवे। ज़िया इंडोनेशिया आहे। ज़िया इंदिरा मुलाक़ात जा ॾिसूं कहिड़ा नतीजा था निकिरनि। ख़ुदा करे चङा निकिरनि, छो त ज़िया अॼु आहे सुभाणे कोन हूंदो। पाड़ेसरी मुल्कनि सां नाता बहितर थियनि त हिननि जे पाकिस्तान ख़तरे में जे किननि नारनि मां त जिंद छुटे। माण्हू केॾां टंग डिघी करे त सघे। दिल्ली ॾिसे, कलकत्तो ॾिसे, बम्बई ॾिसे, लखनऊ ॾिसे, ताजमहल, अजंता, एलोरा, सभु कुझु ॾिसे। अहिड़ो वेल किथे कोन थियो जो सॼी उमिरि माण्हू लोढ़े में बंदि थियो पियो आहे। यूरोप भले वञो, बाक़ी हिंदुस्तान न। यूरोप लाइ लख किथां अचनि। मुमताज़ बेगम ख्वाजा फरीद जो नीम सिंधी कलाम सिंधी धुन में पई ॻाए, तो बिन मौत भली अपने देश विचां झोकां यादि पवनि। तबियत ठीकु न आहे, अॼु कमु को बि कोन थो पहुचे, रुगो गाना पियो ॻोल्हियां। प्यार करते करते कभी खो जाएंगे, इन्हीं बहारों की आंचल में चुप कभी सो जाएंगे, कभी अलविदा ना कहना, चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना। काबिल तां फरमाइश पई अचे, शार्ट व्यू तां। उहो गीत गाज़ी सलाउद्दीन ॿुधाईंदो हो, सेंट्रल जेल हैदराबाद में। अॼु गाज़ी ऐं ॿिया यार यादि ॾियारे छॾियईं। थधि जे करे बेआरामी आहे, कम ते दिलि नथी चवे, पर स्राबिट्सन जे किताब मां जेकी ॻाल्हियूं मालूम थियूं आहिनि, तन मां के चवनि थियूं त असांखे हरू भरू हींअर लिख। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे। माशाअल्लाह, बलोच पंजाब में 1511 धारे आया, जॾहिं अरगुन बलोचिस्तान ते कब्ज़ो करे विया ऐं चाकर ख़ान खे बलोचिस्तान ख़ाली करणो पियो। सुतती 1521 में अरगुन सिंध ते क़ाबिज़ थी विया ऐं ॿियनि सां गॾु सिंध में रहंदड़ बलोचनि ते बाहि ॿारे छॾियाऊं, के कोस बि कयाऊं। अरगुननि खे पहिरियों दावत ॾेई वठी चाकर ख़ान आयो हो, लाशारियुनि खां शिकस्त जो बदिलो वठण लाइ। अरगुननि जी मदद सां उन्हनि खे मारे सिंध ॾांहुं भॼाए कढियाईं, पर सुतती संदसि सरपरस्तनि यानी अरगुननि खेसि ई भॼाए कढियो। उन्हनि खे वरी शुक्र आहे बिरोहिन जेके बलोचनि खां अॻु बलोचिस्तान जा वाली हुआ, तन बेदख़ल कयो। चाकर ख़ान साॻियो जाम फ़ैरोज़ वारो किसो कयो, जंहिं दरिया ख़ान ख़िलाफ़ अरगुननि खां मदद वरिती ऐं सिंध विञायईं। उन करे जाम फ़ैरोज़ असां वटि गद्दार सॾिबो आहे। चाकर ख़ान ऐं जाम फ़ैरोज़ हम उमिरि हुआ। चाकर ख़ान गैरनि खे पंहिंजे वतन ते
चाहण जी उन पॉलिसीअ सां मुल्क विञाए वञी मुग़लनि जो जागीरदार मुलाज़िम बणियो। पंजाब में एबटसेन जे चवण मूजिबि साणसि गॾु ऐं संदसि पुठियां कुल 35 बलोच कबीला पंजाब में आया। मझाउनि के कबीला हुआ लिगारी, जतोई, गोरचाणी, कोसा, लुंड, मज़ारी, जिसकाणी, डिशक, दरिशक ऐं भुगटी। पूरी हिकु सदी अॻु साल 1882 ईस्वीअ में उन्हनि जे सूबे पंजाब दिल्ली समेत में आबादी हीअ हुई। लिगारी 26,334, जतोई 1,232, गोरचाणी 17,141, खोसा 11,446, लुंड 10,888, मज़ारी 8,661, जिसकाणी 3,705, डिशक 4,170, भुगटी 529। ॿियूं ज़ातियूं हुयूं गशकोरी, मेहराणी, बोज़दार, लाशारी, कोराई, चांडिया, गोपांग, होत, नोतकाणी, गुरमानी, कोलाची, कंबराणी, मस्तोई, मशोरी, दस्ती, हाजाणी, कशक, खुश्क, खेतरान, पिताफी, बिजाराणी, बाडराणी, पाचर, टांवरी, संजराणी, सरियाणी, लिस्काणी, मक्सी, अहमदाणी, गब्बोल, गंदराणी, गुप्पेचाणी, आलाणी, जाफराणी, हेबताणी, सरगाणी, शेखाणी, शाहाणी, मरियाणी, साखाणी, मज़काणी। लिगारी कबीले जो ज़िक्र कंदे एबटसन मैकग्रेकर जे किताब गज़ेटर ऑफ द NWF वॉल्यूम 2 पेज 25 जो हवालो ॾींदे लिखे थो त सिंध जो टालपुर घराणो हिन कबीले जो आहे। संदसि चवणु आहे बलोचन जो हिकिड़ो नंढड़ो कबीलो वञी लोधे पठाणनि सां मिलियो ऐं देरे गाज़ी खान जे उत्तर में साल्ट रेंज में रहे थो। संदन उथण वेहण पठाणनि सां आहे ऐं उन्हनि जो ई हिसो लिखजनि था। दिल्ली, गरगाउन, करनाल, हिसार, रोहतक, लुधियाणे, अमृतसर, गुजरांवाला, फिरोजपुर ऐं पिंडी में जतन जूं बस्तियूं आहिनि जिन मां घणा बलोच आहिनि। हिकिड़ो बलोच कबीलो ख़ासि मुजरिम पेशा मशहूरु आहे जो अलाए कीअं वञी थानीसोर दिल्लीअ जे वेझो खां निकितो आहे। बसि रुगो बलोची कबीलो सॾिजे थो। अंबाला ऐं करनाल भारत में रहे थो। पाण खे रिंद, लाशारी, जतोई ऐं कोराई सॾाइनि था। उठ धारीनि, ज़ालूं परदो कनि, रंग जा सांवरा कारा, ॿनीअ टुकुर बि कनि, पर हक़ीक़ी कम अथनि सॼे हिंदुस्तान में फुरियूं करणु, फ़क़ीरनि ऐं घोड़नि जे वेस में हलनि। 1877 ईस्वीअ में पंजाब जे होम डिपार्टमेंट उन्हनि बाबति हिकु ख़ासि रिपोर्ट हुकूमत हिंद खे मोकिली। ॿिए तरफ़ पठान लोधीन इब्राहिम लोधीअ जे हिकिड़े कबीले जो पाड़ो लिगारियुनि सां गॾिजी वियो आहे। पंजाब जे बलोचनि जा मरकज़ देरो गाज़ी खान, देरो इस्माइल खान, अज़ीमगढ़, झंग, शाहपुर, मुल्तान ऐं बहावलपुर आहिनि। सिफ़ो 43 खां 57 ऐं 283। पंजाब में के अहिड़ियूं ज़ातियूं आहिनि जे सिंध में बि आहिनि, मसलन सूमरा, जोया, खिची, भट्टी, भुट्टा, थहीम, सियाल, कलोड़ा वग़ैरह। सूमरा हिते हिकु सदी अॻु पाण खे अक्सर जट या जाट सॾींदा हुआ। के पाण खे राजपूत बि सॾाईंदा हुआ। उन वक़्तु पंजाब में सूमरनि जी कुल आबादी 14-15 हज़ार हुई। हू थोरा थोरा लुधियाणे, जलंधर, होशियारपुर, अमृतसर, गुरदासपुर में बि रहंदा हुआ। मुल्तान में 2000 सूमरा हुआ, सिफ़ो 134। पंजाब में भुट्टा कुल 27-28 हज़ार हुआ। हिननि मां घणा पाण खे जट या जाट सॾाईंदा हुआ ऐं थोरा राजपूत। घणा मुल्तान में देरे गाज़ी खान में रहंदा हुआ। हू सूरजबंसी राजपूत चया वञनि था। सिफ़ो 211। थहीम कुल 23,460 हुया। शाहजहान जे दौर में हिंदुस्तान जो वज़ीर आज़म चिन्योड़ जो थहीम हो। हिकु सदी अॻु जोया पंजाब में कुल 41,901 यानी अटकल 42,000 हुआ। उन्हनि मां 12,000 खनि पाण खे जट या जाट लिखियो, बाक़ी 3,000 पाण खे राजपूत लिखायो। सिफ़ो 132। भट्टी अटकल 3.5 लख हुआ, जिन मां 2.5 लख पाण खे राजपूत लिखायो। 9 भट्टी आहिनि। खरल 35 खां 63 हज़ार हुआ। खिची 15 हज़ार हुआ। पंवार या पंवर छाहतर 77 हज़ार हुआ। सियाल 90 हज़ार हुआ। अपटसेन भट्टीअ भुट्टे, जोए, खिची, खरल, लांगा, पंवार
सियाल ऐं सूमरे खे राजपूत सॾे थो। जोया थोरा थोरा हिसार, रोहतक, सरसा, मुल्तान, झंग, साहिवाल ऐं मुज़फ़रगढ़ में रहंदा हुआ। दौलताना जोया आहिनि। एबर्टसन जे चवण मूजिबि पंवर परमार राजपूत आहिनि। ही कंहिं ज़माने में अग्निकुल राजपूतनि में सभ खां अहम हुआ। मशहूरु चवणी आहे ही जहान परमार जो आहे। हू सतलज जे हेठां दरियाए सिंध खां वठी दरियाए जमुना ताईं जे थर जा मालिक हुआ, पर 1826 ईस्वीअ में वटनि फ़क़ति ढट जी सहराई रियासत हुई। 1882 ईस्वीअ में हू ब्यास नदीअ जे किनारनि ताईं जलंधर ऐं गुरदासपुर में बि हुआ। मंझाउनि केतिरा रोहतक ऐं हिसार में रहंदड़ हुआ, सिफ़ो 144। भटीचंद्र वंशी राजपूत आहिनि। हिननि खे अॻूणे ज़माने में दरियाए सिंध खां ज़बरदस्ती कढियो वियो, पर 8 सदियूं अॻु हू मोटी आया ऐं लांगा, जोए ऐं ॿियनि खे बेदख़ल करे सतलज जे हेठिएं पासे ते क़ाबिज़ थिया ऐं जैसलमेर जो बुनियादु रखिया। जनरल कननघाम जे चवण मूजिबि भट्टी साल्ट रेंज पिंडी ऐं कश्मीर जो वाली हो। संदसि मुख्य शहर भटनेर, जेको घघर नदी जंहिंखे अॻु सरस्वती पोइ हाकड़ो सॾिबो हो, उन जे किनारे ते हू नौन ऐं वटो भट्टीअ जूं शाखूं आहिनि। सिफ़ो 144 145। सियाल पंवार राजपूतनि जी शाख आहे, सिफ़ो 147। टवाना बि पंवारनि जी शाख चया वञनि था, सिफ़ो 148। महर जोए जो भाउ आहे, सिफ़ो 146। खिची चौहान राजपूत आहे, सिफ़ो 144। जोयो राजपूतनि जे 36 शाही पाड़नि मां हिकु आहे। क़दीम तारीख़ी किताबनि में खेसि जंगल देश जो आका सॾियो वियो आहे। हरियाणा, भटियाना, भटनेर, नागौर संदसि कब्ज़े में हुआ, जिते सिंधु ऐं सतलज पाण में मिलनि थियूं। उहो इलाइक़ो जोयनि ऐं देहनि जो गॾियल इलाइक़ो हो। 7 सदियूं अॻु खेनि भटियुनि धिके कढियो। वरी मथनि राठौड़नि हमिलो कयो। टार लिखे थो राठौड़नि मुल्क खे बाहि मां कढी छॾियो, हर शइ तबाह करे छॾियाऊं, पर जोयो गुम न थियो आहे। पुराणे घगर हाकड़ो वारे पंहिंजी पुराणी मर्कज़ वटि इलाइक़ो वटनि आहे। मुल्तान जे पार दरियाहनि जे विच वारो इलाइक़ो अॼु बि जोया बार सॾिजे थो। बहावलपुर में संदन हैसियत ख़ुदि मुख़्तियार हुई, पर दाऊद पोटनि उहा ख़तमु कई, सिफ़ो 146। जनरल कनघाम चए थो त जोयो साल्ट रेंज पिंडी में बि आहे। हिसार हिंदुस्तान जा जोया चवनि था, असांजी वॾी माउ समेजी हुई। उहे समेजा भट्टीअ सां गॾु मिथिरा खां भटनेर आया हुआ, सिफ़ो 145। पठाणनि खे ई 3 क़ौमुनि में विरहाए थो, हिकु ग़ज़लज़ई, 2 हिंदुस्तानी पठान, 3 अफ़गान। सर वाइलिफ कैरो साबिक़ गवर्नर सरहद पंहिंजी मशहूरु किताब द पठान्स में बि उहा तक़सीम कई आहे। ग़ज़लज़ई तुर्क ऐं ईरानी नस्ल जा आहिनि, पोइ वरी उहे ईरानी पीउ ऐं अफ़गान माउ जो औलाद आहिनि। ग़ज़लज़ई ऐं लोधी पाण में गॾु आहिनि। ख़ालिस ग़ज़लज़ई ही क़बीला आहिनि। सुलेमान खेल, अली खेल, आका खेल, इसाक, अंदर ऐं तराकी, नूर मोहम्मद वारा लोधी क़बीला ही आहिनि। ख़ासोर, परंगी, सूर, शेरशाह सूरी वारो, तानोर, बलोच ही गॾिया आहिनि वञी साणनि। दौलत खेल, मियाँ खेल, बख्तियार, यहिया बख्तियार वारा, मरवत न्याज़ी, कुंदी, दत्तानी। हिकिड़ो ॿियो बि क़बीलो ग़ज़लज़ई ऐं लोधियुनि सां गॾु आहे, सरावानी। असुल पठान 2 शाखुनि में विरायल आहिनि। हिकिड़ा करलानरी, जेके बुनियादी तरह हिंदुस्तानी आहिनि, पर मंझंदि तुर्क खून बि शामिल आहे। ॿी शाख आहे काकड़, हिन में हिंदुस्तानी खून सां सथियुनि खून बि शामिल आहे। गौतम बुद्ध बि सथियुनि या साका नस्ल जो हो, उन करे खेसि साकामनी चवंदा आहिनि। करनालरी वरी 2 शाखुनि में विरायल आहिनि, कोडाई ऐं काकाई। कोडाई क़बीला ही आहिनि। मंगल, मेंगल न, वर्दग, हानी, दलाज़ंग, औरगज़ई, काकई वरी हेठियुनि शाखुनि में विरायल आहिनि। वज़ीरी, शतक, खगियाणी, बुरहान, वज़ीरी ही क़बीला आहिनि। लालाई, महसूद, गरबज़ ऐं दरवेश खेल। शतक ही
शतक ही आहिनि। दूर ऐं तानी खगियाणी ही आहिनि। जाजी, तोरी, खोस्तवाल, दरमान, परबा, खगियाणी ख़ासि। बुरहान ही आहिनि। खटक, आफ़रीदी, उत्तमान खेल, जदरान। काकड़नि में हिकिड़ा ख़ुदि काकड़ आहिनि, ॿिया साणनि शेरानी आहिनि, टियां साणनि सैयद आहिनि। काकड़ ही आहिनि। काकड़ ख़ासि, बाबी खेल, मंदो खेल, पनी, ही शायदि सिबी ते क़ाबिज़ हुआ, निगार, दादे या खुंडी। शीरानी कबीला ही आहिनि। शीरानी ख़ासि, हरिपाई, जावानी, बाबर। हकिड़ो साबिक़ गवर्नर सरहद में बाबर हो। काकड़नि सां मिलियल सैद कबीला ही आहिनि। बख्तियार, उश्तरनि, गंदापुर। हिकिड़ो गंदापुर क़त्ल थियो। उन्हनि खां सवाइ पठाणनि जा ॿिया बि कबीला आहिनि, बंगश ऐं बतनी या बत्तानी। ख़ासि अफ़गान कबीला ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा गौर जा अफ़गान, ॿिया उहे अफ़गान जे पिशावर या कंधार खां लॾे विया ऐं गौर जे अफ़गाननि सां मिली हिकु थी विया। उन्हनि मां हिकिड़ा आहिनि शरकबून जो औलाद, ॿिया आहिनि ख़र्शबून जो औलाद। शरकबून जे औलाद कबीला ही आहिनि। उरमार, बाराइच, मयाणा, शेरानी तरीन, तुर तरीन ऐं स्पेन तरीन, कारा तरीन ऐं गोरा तरीन। अब्दाली, ज़ीरक ऐं पंजपाल। ख़र्शबोन जो औलाद कबीला हिकिड़ा घोड़िया खेल आहिनि, उहे ही आहिनि मारगोरी, बार मोहम्मद, पलीन, दाऊद ज़ई, खलील, अरबाब सिकंदर खलील वारो कबीलो, चमकानी, ज़ेरानी ॿिया आहिनि। खाकाई खेल, काकाई खेल न। खखाई खेल में तरका नलरी ऐं गर्गियानी कबीलनि खां सवाइ ॿिया आहिनि यूसुफ ज़ई, ख़ासि यूसुफ ज़ई कबीला आहिनि। बादी खेल, ईसा ज़ई, इलियास ज़ई, माली ज़ई ऐं अको ज़ई। साणनि मंदूर कबीला बि गॾियल आहिनि, जे यूसुफ ज़ैन सां गॾु लेखिबा आहिनि, पर आहिनि अलॻि। मंदूर कबीला ही आहिनि उस्मान ज़ई, उत्तमान ज़ई, सदो ज़ई, राज़ार। उन्हनि खां सवाइ ख़र्शबोन जे औलाद मां कबीला आहिनि कांसी ऐं ज़मनद। कांसी मां शैनवारी कबीलो आहे। ज़मनद मां ख़ोशगी ऐं मोहम्मद ज़ई कबीला आहिनि। वली खान वारा मोहम्मद ज़ई आहिनि। गज़ल ज़ई कबीला पाविंदा आहिनि, यानी उन्हारो अफ़गानिस्तान में रहनि ऐं सियारो पाकिस्तान में अचनि। गज़ल ज़ई बलोचिस्तान में बि आहिनि ऐं बलोच क़ौम जो हिसो बणिजी विया आहिनि। उरमार हिंद को ॻाल्हाईंदा आहिनि। बंगश सथियुनि नस्ल जा सम्झा वञनि था। सथियुनि कबीलनि मां कन जा इलाइक़ा ही हुआ। न्याज़ी बनो ज़िला जे उत्तर में, सिंधूअ जे ॿिन्ही किनारनि ते। काकड़ अफ़गानिस्तान जी ॾखिण ओभर में, गज़ल ज़ई इलाइक़े, गोरन तरीननि जे इलाइक़े ऐं बलोचनि जे इलाइक़े जे विच वारे इलाइक़े जो काकड़स्तान सॾिजे। टियों, वज़ीरी ओलाही सफ़ेद कोह जी लाहीअ ते, देरा इस्माइल ख़ान जे उत्तर ओलह सरहद ते पहाड़नि में, बनू जे सरहद वारनि पहाड़नि में रहंदा हुआ। 4, खटक कोहाट जे ॾखिण मर्कज़ ऐं ओभर में, पेशावर जे ॾखिण ओभर में, बाईज़ई वादीअ जे ओलह में, बनू जे उत्तर ओभर सरहद वटि। 5, आफ़रीदी ख़ैबर पहाड़ी सिलसिले में, पेशावर जे ओभर ओलह जे पहाड़नि में, कोहाट जे उत्तर ओभर सरहद वटि। 6, बंगश कोहाट ज़िले जे उत्तर ओलह में, मीराज़ई ऐं कोहाट वादियुनि में, करम एजेंसीअ में। 7, मोहम्मद ज़ई पेशावर में, हश्तनगर में। 8, यूसुफ ज़ई पेशावर में, यूसुफ ज़ई मैदान में, चिमला वादी में, हज़ार में। सिंधूअ जे खाॿे कप ते सवात, बुनेर पेशावर जे उतरे पहाड़नि में ऐं पेशावर में, लोंदखोर वादीअ जे हिकिड़े हिसे में। 9, अब्दाली कंधार में। 10, तरीन पिशीन ॾखिण ओभर अफ़गानिस्तान जे सेविस्तान इलाइक़े में। पंजाब जे कुझु बलोच कबीलनि जो पंजाब जे कनि बलोच कबीलनि जो कुझु मुख़्तसर अहवाल ही आहे। मज़ारी देरे गाज़ी ख़ान जे ॾाखिणे हिसे में वेठल हुआ। सिंध जे चांडियनि सां विढ़ी हेॾां आया हुआ। चवनि था होत पुनुअ वारो अयाल जो औलाद आहियूं। चांडिया बि होत जी औलाद चया वञनि था। तन ॾींहंनि संदनि 4 पाड़ा हुआ, रुस्तमाणी, मासीदाणी, बालाचाणी ऐं सरगाणी। सरदार बालाचाणी मां हो, जेतोणीक घणाई रुस्तमाणी ऐं मासीदाणी जी हुई। डिशक छिड़ विछड़ रहिया थे। सुलेमान जबल जे कतार जे पतोक लक खां सूरी लक जे विच वारे इलाइक़े में रहिया थे।
संदन पाड़ा हुआ करमाणी, मंगवाणी, गुलफाज, सरगाणी, आरबाणी ऐं जिसकाणी। सरदार करमाणी मां हो। संदन मरकज़ राजणपुर जे भरिसां आसनी हो। गोरचाणी सुलेमान जबल जी मारी ऐं दुर्गाल टकिरियुनि वटि रहंदा हुआ। 12 पहाड़नि में विरायल हुआ। जन्मा मुखियो हुआ दुर्काणी, शेखाणी, लाशारी, पिताफी, जिसकाणी ऐं सब्ज़ाणी। हिकिड़नि कबीलनि जा नंढा पाड़ा रुसी वञी ॿियनि कबीलनि सां गॾिबा हुआ। उहो दस्तूर दुनिया जे सभिनी कबीलनि में आहे। टिपीअ जा लुंड गोरचाणी जे इलाइक़े जे विच में हिकिड़े नंढड़े इलाइक़े में रहिया थे। मंझंदि लुंड, रिंद ऐं खोसा शामिल हुआ। लिगारी गोरचाणी जे उत्तर में कुआलक खां देरे गाज़ी खान जे थोरो उत्तर में सखी सरवर लक जे विच वारे इलाइक़े में वेठल हुआ। संदन 4 पाड़ा हुआ, हदियाणी, आलियाणी, बगलाणी ऐं हैबताणी। सरदार आलियाणी मां हो। संदन मरकज़ चोटी ज़री हो। खेतराण लिगारियुनि, खोसनि ऐं लुंडनि जे ओलह में वेठा हुआ। ही सिंधीअ सां मिलंदड़ जुलंदड़ ॿोली खेतराण की ॻाल्हाईंदा हुआ। हिन में 4 पाड़ा हुआ, गांजोरा, धाड़ियोल, जट कबीलो, हुसैनी ऐं बाबर पठान ही दौलतमंद कबीलो हो। खोसा ही लिगारियुनि ऐं केसराणियुनि जे विच वारे इलाइक़े में वेठा हुआ। संदन विच में सूर्य वारा लुंड वेठल हुआ। संदन 6 पाड़ा हुआ, बाबिलाणी, ईसाणी, जलील, जंदाणी, जरवार ऐं मेहराणी। सूर्य जा लुंड नंढो कबीलो हो। संदन 6 पाड़ा हुआ, हैदराणी, बाकराणी, ज़रियाणी, गर्ज़वाणी, नुहाणी ऐं गोरचाणी। बोज़दार ही उत्तर में सलेमान जबल जे सिंघार लक खां वठी ॾखण में खोसनि ऐं खेतराणनि जे इलाइक़े ताईं वेठा हुआ। केसराणी संदन हेठियां वेठा हुआ। संदन पाड़ा हुआ, दोलाणी, गुलामाणी, चाकराणी, सियाणी, शहवाणी, जलालाणी, जाफराणी ऐं रुस्तमाणी। हू तलवार बदिरां थोपाक सां विढ़ंदा हुआ ऐं दीनदार हुआ। केसराणी सभिनी खां उत्तर में देरे गाज़ी खान में देरे इस्माइल खान जी सरहद जे ॿिन्ही पासे वेठा हुआ। ग़रीब कबीलो हो। संदन पाड़ा हुआ, लश्कराणी, खंदीन, बोदाणी, वासवाणी, लिगारी, जरवार ऐं रुस्तमाणी। नोतकाणी ही खोसनि ऐं केसराणियुनि जे विच में वेठल हुआ। सिंधूअ सां वञो थे लॻा। ही ताक़तवर कबीलो हो, पर रंजीत सिंह हिननि खे तबाह करे छॾियो। ॾिसजे थो त उहे कबीला बुनियादी तरह अॼु बि उन्हनि ई पटनि में रहनि था। एबटिसन, बलोचन ऐं पठाणनि जे क़ौमी किरदार ऐं ख़सलतुनि ते बि तबसरो कयो आहे। उन जो तत्व ही आहे। केतिरियुनि ॻाल्हियुनि में बलोच पंहिंजे पाड़ेसरी पठाण जी बिना उबतड़ आहिनि। ॿई क़बाइली आहिनि, पर हिकिड़ो बलोच सरदार खे ज़रे घटि बादशाह सम्झी संदसि ताबेदारी करे थो। ॿियो पठाण कबीले जे जिरगे खां सवाइ कंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ॿिन्हिनि में घणी क़दुरु उहे चङायूं ऐं बुरायूं आहिनि जेके झंगली, वाइल्ड ऐं अधु सुधिरल ज़िंदगीअ में हूंदियूं आहिनि। ॿिन्ही जी नज़र में महिमान नवाज़ी मुक़दस फ़र्ज़ु आहे ऐं महिमान खे कोसो वाह लॻण ॾियणु हराम। ॿई इंसान जो पहिरियों फ़र्ज़ु खून जे बदिले खून वहाइणु सम्झनि था। ॿई हिकिड़े ख़ुदा में ईमान रखनि था जंहिंजो नालो अलाह आहे ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो रसूल आहे। पर हिकिड़ो बलोच पंहिंजे दुश्मन ते साम्हूं वारो कंदो आहे, ॿियो पठाण पुठियां। हिकिड़ो बलोच पंहिंजे कौल सां ॿधल आहे, ॿियो पठाण पंहिंजे वक़्ती मफ़ाद सां किसो मुख़्तसिर। बलोच पठाण खां घटि झेड़ेकार, घटि दगाबाज़, घटि रत जो प्यासो ऐं घटि मज़हबी जुनूनी आहे। संदसि मज़हबी अक़ीदे में ख़ुदा घटि आहे ऐं संदसि फितरत में शैतानी घटि आहे। पठाण खां हू कद जो लाठेरो आहे, पर हू पठाण वांगुरु ई दिलेर ऐं मर्दानी चाल वारो आहे। हू साफ़ गो, खुलीअ दिलि वारो, ख़ुशामद खां आज़ादु, काफ़ी सचार, कौल जो पको, नशे पते खां छुटल, कुवते बर्दाश्त वारो दिलेरीअ खे आला तरीन गुण लेखींदड़ आहे। हू शख़्सी सफ़ाईअ जे ख़्याल खां तमामु गंदो आहे ऐं सफ़ाई सुथराईअ खे ज़नानी आदत सम्झे थो।